वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। बाहू खोसो जे कलम धड़नि जो खानपुर बाहू खोसो रिपोर्ट। बाहू खोसो जे कलम धड़नि जो खानपुर वेझो सहाफ़ी मोहम्मद मूसे सरकी खां पुरकंदड़ जवाबदार खे 5 ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थियण ऐं फुरथियल सामान वापसि न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब में सहाफ़ी बिरादरी पारां एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते सहाफ़ी सागर बासित मटियो बाग अली नंदवाणी अब्बास अली जखरानी अली ब्रोही एहतजाज कंदे चयो त 5 ॾींहं अॻु नामालूम हथियार बंदन मेन रोड ते रस्ता रोक करे मोहम्मद मूसे सरकी खां मोटरसाइकिल मोबाइल ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फरार थी विया हुआ। अहिड़े वाक़े जो इतलाउ फौरी तौर ते खानपुर पुलिस खे ॾिनो वियो ऐं इब्तिदाई रिपोर्ट दाख़िल कराई वई। उन जे बावजूद पुलिस अञा ताईं का बि ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई आहे। उन्हनि वधीक चयो त सहाफ़ी मोहम्मद मूसा सरकी खां फुरथियल मोटरसाइकिल मोबाइल ॿियो क़ीमती सामान वापसि कराए ॾिनो वञे। ॿी सूरत में IG सिंध DIG लाड़काणो SSP शिकारपुर ऑफिसनि अॻियां एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हयां।